नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त राणीपुर में खबर ॾींदा आहियूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ के सूबाई अॻवान पीर ऑफ राणीपुर पीर सैयद अहमद अली शाह जिलानी पंहिंजी रिहाइशगाह इंसाफ हाउस से प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी सिंध के तबाह करे छॾियो आहे। सिंध जी तइलीम सिहत तबाह थी वई आहे। अस्पतालुनि में एम्बुलेंस न हुजण करे सिंध जा माण्हू पंहिंजे प्यारनि जा लाश चिंची रक्षा गॾाए गाॾी ते खणण ते मजबूर आहिनि। पीपल्स पार्टी जे MPs ऐं MNAs पंहिंजा घर भरिया आहिनि। क़ौमी असेंबली में नात पढ़ी तकरीर कंदड़ पीपल्स पार्टी जे MNA पीर सैयद फजल अली शाह जिलानी कॾहिं पंहिंजे तक में नाहे वियो। संदसि तक रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि। अवाम सिहत तइलीम जी सहूलियत खां महरूम बणियल आहे। पीर सैयद फजल अली शाह जिलानी के पंहिंजे तक जो अवाम नज़र नथो अचे। तहरीक इंसाफ हमेशा अवाम जी खिदमत कई आहे। वज़ीर आज़म इमरान खान मुल्क जी मैशत के तरक्की ॾियारी आहे। ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में खैरपुर मीरत समेत सॼी सिंध में तहरीक इंसाफ पंहिंजा उम्मीदवार बीहारींदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।